नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान में कोरोना SOPs जे भञकड़ी करण ते 22 तइलीमी इदारा बंद कया विया। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिब गुज़िरियल 48 कलाकनि में 22 तइलीमी इदारनि खे कोरोना SOPs जी भञकड़ी ते बंद कयो वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जा 16, इस्लामाबाद में 1, आज़ाद कश्मीर में 5 तइलीमी इदारा बंद कया विया आहिनि। NCOC इख़्तियारनि जो चवण त एहतियाती तदाबीरूं इख़्तियार न करण ते वबा तइलीमी इदारनि में पखिड़जण जे करे बंद कयो वियो। सिंध जे ज़िले मटियारी जे कॉलेज में 8 स्टाफ मेंबरनि जी कोरोना टेस्ट पॉजिटिव आई। सिंध जे तइलीम वारे वज़ीर सईद गनी बयान में चयो है त ज़िले मटियारी जे 2 कॉलेजनि खे बंद कयो वियो। 2 कॉलेजनि जे 2 स्टाफ मेंबरनि ऐं उस्तादनि जा बि कोरोना टेस्ट कया वेंदा। सईद गनी SOPs जी भञकड़ी ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा स्कूल सील करण जा हुकुम जारी करे छॾिया ऐं हिदायत कई आहे त DG प्राइवेट स्कूल ॿारनि खे वालिदीन जे हवाले करे स्कूल सील कराए स्कूलनि जी रजिस्ट्रेशन रद्द करे हिननि जे खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।